नाज़रीन, मीरपुर माथेरो लॻ डहर की वेझो ॻोठ शाल खान खोसे रहवासी हाजी शाह ॾिनो खोसो मोहम्मद यूनुस खोसो दहां खड़ी इंसाफ़ लाइ डहर की प्रेस क्लब पहुची एहतजाज कयो आहे। संदन चवण आहे त मुंहिंजो ज़मीन ते बाअसर जवाबदार ॾाढ जे ज़ोर ते कब्ज़ो करे बीठल आहे, फसल पटे खड़ी वियो आहे। डहर की पुलिस मुंहिंजी फरियाद ते बाअसर माण्हू ख़िलाफ़ कार्रवाई करण खां इनकार करे छॾियो आहे। पुलिस कोर्ट जे हुकुम ते जवाबदार ख़िलाफ़ FIR दाख़िल नथी करे। बाअसर पारां ज़मीन ते कब्ज़ो करण बाद मूंखे क़त्ल करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। जान बचाइण लाइ घर छॾे शहर में अची पनाह वरिती आहे। हुननि अलाइक़नि खां क़बूली ज़मीन तां कब्ज़ो ख़ाली कराए जवाबदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे तहफ़्फ़ुज़ फराहम करण जो मुतालबो कयो आहे। सोमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रंजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।